सिंध जी क़ौम परस्त तहरीक सिंध एक्शन कमेटी जा कारकुन क़यादत क़ौम सरापा एहतजाज सिंध एक्शन कमेटी फ़ैसिलो कयो त पंहिंजे माण्हुनि में हिकु दफ़ो ॿीहर वञी लखा माण्हू धरती जा गैरतमंद पुट सिंध असेंबली ते हिकिड़ो दफ़ो ॿीहर पुरमन एहतजाज कंदा त असेंबली कानून साज़ी करे त मलक रियाज़ जो कब्ज़ो गैर कानूनी आहे, DHA गैर कानूनी आहे, बहरिया टाउन को वठी जेके मनसूबा आहिनि उहे गैर कानूनी आहिनि। असां ते दहशतगर्दी जा केस आहिनि, दहशतगर्द हुकूमतूं जॾहिं मुल्क ऐं क़ौमुनि जे ख़िलाफ़ फ़ैसिला ॾींदियूं आहिनि तॾहिं अवाम मज़ाहिमत कंदो आहे। मलक रियाज़ जेको कराची खां बि वधीक इलाइक़े ते क़ाबिज़ थी वियो आहे ऐं ॻोठनि जा ॻोठ हुन कब्ज़ा कया आहिनि। अञा ताईं दादागिरी पियो करे ऐं माण्हुनि जा घर ठाहे पियो, ज़ोरी हुननि खे लॾाए पियो। त हीअ जेका आहे त सिंध जे मथां जेका वालार आहे धारे माण्हू जी, हीअ असल में असांजो एहतजाज उन जे ख़िलाफ़ु आहे। हीअ जेके वॾियूं आबादियूं ठहनि थियूं, तव्हां वटि हिते ग्रीन सिटी पई ठहे, DHA सिटी पई ठहे, ॿिया वॾा मनसूबा आहिनि, इन्हनि सभिनी में धारे माण्हू खे हाणे आबाद कंदा। हिकु दफ़ो ॿीहर सिंध एक्शन कमेटी ऐं उनजा बहादुर साथी उनजी क़यादत में हींअर बि रोडनि रस्तनि ते आहिनि। असांजो हिन दाबेची खां पोइ हींअर गारे में ऐं पोइ शाम जो 6 में तारीख़ी जलसो आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे बहरिया टाउन, कमांडर सिटी, DHA समेत जेके बि सिंध जी ज़मीनुनि ते जेके वलार आहे उहा ख़तमु कई वञे ऐं हिन सिंध दुश्मन मनसूबनि खे ख़तमु कयो वञे। बहरिया टाउन ही जेके ज़ुल्फ़िकार आबाद ऐं ॿिया जेके बि सिंध जा मनसूबा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेका अॼु मुहिम शुरू थी आहे, यकीनन जॾहिं कश्मीर कराची खां वठी कश्मीर ताईं पहुचंदी ऐं वरी जॾहिं सिंध असेंबली जो घेराव कंदा त वरी इंशाअल्लाह ताला 10 लख माण्हू सिंध असेंबली जे साम्हूं गॾु थींदा सिंध एक्शन कमेटी जी क़यादत। सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ करण लाइ निकिता आहियूं त उहे पंहिंजी तारीख़ न भुलिजनि ऐं निकिरी हिन सॼे ज़ुल्म जे ख़िलाफ़ रोडनि ते अचनि ऐं सिंध एक्शन कमेटी वारनि जो साथ ॾियनि। कब्ज़ो आहे मलक रियाज़ जो ऐं उन जी आड़ में पीपल्स पार्टी जेके क़ौमी कारकुननि ते जेके केस कया आहिनि, कूड़ा केस कया आहिनि, ॿिया जेके असांजे अॻुवाणनि ते केस कया आहिनि, त पीपल्स पार्टी सम्झे थी त सिंध जा माण्हू जेके हिननि केॾो कूड़े केसनि खां हटी वेंदा। पर अॼु तव्हां कराची खां ॾिसो, घाघरो फाटक, दाबेजी, पूरे ठठे ताईं अॼु असांजी सिंधी अवाम सुजाॻ थी चुकी आहे। असांजे सिंध जे ज़मीनुनि ते कब्ज़े ख़िलाफ़ जेका जिदोजहद थी रही आहे, उन जिदोजहद में हर हवाल तौर ते असीं शामिल आहियूं। असीं सिंधी माण्हुनि खे अपील कंदासीं त पंहिंजूं धरती बचाइनि, पंहिंजा खेत बचाइनि, पंहिंजूं ज़मीनूं बचाइनि, पंहिंजो वजूद बचाइनि। उन जे लाइ असांजे सिंधी माण्हुनि खे ॿाहिरि निकिरणो पवंदो। सिंध जे दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणियूं था। मलक रियाज़ ऐं उन जहिड़ा माफ़िया जेके आहिनि उहे सिंध जी जेके नंगनि ते ऐं ॻोठनि ते जेको चाढ़ कई अथऊं उन जे ख़िलाफ़ बि मज़म्मत कयूं था ऐं इदारनि खे इहो चऊं था त असांजा जेतिरा कारकुन बि गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे फिल फौर जो आहे केस ख़तमु करे जेका उन्हनि खे आज़ादु कयो वञे, न त असांजी इहा तहरीक जेका आहे वधंदी वेंदी। जेका ठटे जी आवाम दाबेजी जी, घगर फाटक जी मुख़्तलिफ़ जेके इस्तक़बाल कया पिया वञनि उहे सभु दोस्त जेके सुजाॻ थी चुका आहिनि। हीअ अवामी राब्ता मुहिम आहे जेका सिंध जी ज़मीनूं बचाइण लाइ, धरती बचाइण लाइ असां पंहिंजे क़ाइद मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी ऐं एक्शन कमेटी जे अॻुवान जे इस्तक़बाल लाइ धाबे जी स्टाफ ते पहुता आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk